अहमद शाह अब्दाली जॾहिं हिंदुस्तान ते हमिलो कयो त उन वक़्तु मरवत क़बीलो अहमद शाह अब्दाली सां गॾु हुयो। हिंदुस्तान जो ही हाल हुयो त मरहटा बेदीन थी मुसलमाननि खे तंग करण लॻा। शाह वलीउल्लाह अहमद शाह अब्दालीअ खे ख़त लिखी गैरत ॾियारी त मरहटनि जे हथां मुसलमान ज़लील पिया थियनि। अहमद शाह अब्दाली जवाबु ॾिनो त फलाणी तारीख़ ते आऊं मुसलमाननि जी मदद करण लाइ पानीपत जे मक़ाम ते पहुचंदुसि। अहमद शाह अब्दाली लकी मरवत जे रस्ते खां हिंदुस्तान आयो त लकी मरवत क़बीले जो सरदार बेगो ख़ान 240 सवारनि सां उन जे लश्कर में शामिलु थियो ऐं बेगो ख़ान ऐं उन जा साथी उन जंग में अछी चादर कफ़न तौरु पाण सां गॾु रखी ऐं अहद कयो त मरण घड़ीअ ताईं अहमद शाह अब्दाली जो साथ न छॾींदा। ऐं थियो बि ईअं, हिंदुस्तान फ़तह थियण ताईं बेगो ख़ान पंहिंजे साथियुनि सां गॾिजी मरहटनि ख़िलाफ़ु विढ़ियो। हिंदुस्तान ते कब्ज़ो करण खां पोइ अहमद शाह अब्दाली मरवत क़ौम जो मालियो माफ़ करे बेगो ख़ान खे तौसीफ़ी सनद जारी कई। बेगो ख़ान ऐं उन जे साथियुनि जी अछी चादर बतौर कफ़न रखण ऐं मौत जे ख़ौफ़ खां बग़ैर बहादुरीअ सां विढ़ण तारीख़ी वाक़ियो थी वियो ऐं उन वाक़िए खां पोइ अछी चादर जो मरवत क़ौम में रवाजु आम पइजी वियो।